नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सटन जे ॻोठ कुंबलीमा में शाह मर्दान चौंक वटि, जिते कुझु ॾींहं पहिरियां पुलिस चढ़ाई करे हितां जे मौजूदु माण्हू मोहब ख़ान जमाली खे गिरफ़्तार करे वई हुई। अॼु वरी उहा पुलिस SSP तनवीर साहब ऐं हुन सां गॾु लेडीज़ पुलिस आई आहे। हितां जे माण्हुनि खां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन बारे में छा था चवनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। जेको तव्हां ॾिसां पियो मुसाफ़िर खाने ते असांजे चौंक ते जेका पिकेट क़ाइमु कई आहे, सो ॿियो कुझु बि कोन्हे। को ड्रामो ठाहे सघनि था, का न का ॻाल्हि शरारत मचाए सघनि था, जेको असांखे तमामु ख़तरो आहे। हिन खां बिल्कुलु ख़तरो आहे। हिन खां असां पुरज़ोर अपील था कयूं आला अमलदारनि खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे, चीफ ऑफ पाकिस्तान, सभिनी खे, फंक्शन लीग पार्टी वारनि खे, पी सदादीन शाह खे, पी साईं पागार खे अपील था कयूं, नुसरत सार अब्बासी खे अपील था कयूं त केॾी महिल बि धीमा जी असांखे नुक़सानु रसाए सघनि था। का बि फिल्म तयारु करे ई महबूब खान जे भाइरनि ते हणी सघनि था, हुनजे ॻोठनि ते हणी सघनि था। असांजो बिल्कुलु असां साफ़ आहियूं, का बि अहिड़ी शइ कान्हे असां वटि। असांखे कंहिं बि ॻाल्हि जी का बि इन जी कान्हे। जेको बि ख़तरो आहे जो पुलिस मां आहे हींअर असांखे, जेका वंगार वेही रहे सिधी से पार्टी फंक्शन लीग वारनि खे जेके जमायत सां ज़ुल्म थियनि पिया उन्हनि ते असेंबली में आवाज़ उथारी। कॾहिं उमरकोट में थो मसइलो थिए जमायत सां, कॾहिं खैरपुर में थो थिए, कॾहिं कुंबलीमा सकरण में थो थिए। हिते हर रोज़ नवा मसइला आहिनि। हींअर बि पुलिस आई आहे, पुलिस जो पिकेटूं क़ाइमु लॻियूं पियूं आहिनि कुंबलीमा ते। असां अपील कंदासीं IG सिंध खे ऐं चीफ जस्टिस खे त जमायत सां, पीर पागारी जमायत सां इंसाफ़ कयो वञे। हुनखे छो थो चुपियो वञे, छो थो हुनखे तकलीफ़ ॾिनी वञे। कूड़ा केस हणियो, हुननि खे तकलीफ़ूं ॾियो, गिरफ़्तार करे पोइ था केस हणनि। असां अपील कंदासीं IG साहब खे त पंहिंजो असां इंसाफ़ कयो वञे। अॼु असां हिते शाह मर्दान चौंक ते मौजूदु आहियूं। फ़कीर मोहम्मद खान जमाली जो ॻोठ आहे, जिते हीउ वाक़िआ आहे। हिते अॼु पुलिस पिकेट नई क़ाइमु थी आहे, जेका मुसाफ़िर खाने ते, जिते मुसाफ़िर औरतूं वेंदियूं आहिनि, बस जो इंतज़ारु कंदियूं आहिनि, उते हिकु पिकेट क़ाइमु करे। तंहिंखां वक़्फ़नि मोबाइलूं SP साहब हिते राउंड हणी रहिया आहिनि। फ़कीर साहब त अरेस्ट आहे, कोर्ट में मामिलो हले पियो। असांखे हिकिड़ो ख़दशो आहे, जंहिं लाइ असां तव्हां मीडिया जे दोस्तनि खे तकलीफ़ ॾींदी। असांखे ख़दशो आहे त हीअ पुलिस वारा को ड्रामो ठाहे, वरी का मंशियात पाण खणी ॻोठ में रखी, वरी का कार्रवाई करे था सघनि, को नुक़सानु पहुचाए था सघनि फ़कीर साहब जे भाइरनि खे, हुरजमायत खे नुक़सानु पहुचाए था सघनि। असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ, सिंध हाई कोर्ट सभिनि खे अपील करणु था चाहियूं त हिन मामले जो फिल फॉर नोटिस वठनि। हीउ फ़कीरनि कंहिंजो कसूर न आहे कयो, कंहिंजो इन करे असां अपील था कयूं आला इदारनि खां हिन ॻाल्हि जो नोटिस वठी फिल फॉर फ़कीर साहब लाइ। टिकट लॻाई आहे उहो कहिड़े हिसाब सां लॻाई आहे, ऐं हीउ जेको पोयां असांजे ॾिसण में पियो अचे इहो मुसाफ़िर खानो आहे। हिते हिननि जो चवणु आहे त हिते जो औरतूं हिते अची वेहंदियूं आहिनि, जॾहिं बस जे इंतज़ार में या कंहिं गाॾी जे इंतज़ार में, उते तव्हां टिकट लॻाई आहे, उन हिसाब सां तव्हां छा था चओ? असां छह माण्हू आहियूं, अलॻि मुसाफ़िर खानो ते पोइ हलो पोइ थो टे ॾींहं करे थो असां ईद जो हीअ अमन अमान जे लाइ असां हितां जे तव्हां मक़ामी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हितां जे लोकल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, पुलिस जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हितां जे जमालियुनि जो इहो चवणु आहे त असांजे मोहब खान जमाली खे पहिरीं बि हिते कड़ो चाढ़े ऐं हुनखे गिरफ़्तार करे विया हुआ। जॾहिं उहो अॼु गिरफ़्तार आहे त अॼु वरी कहिड़े हिसाब सां पुलिस असांजे ॻोठ ते बीठी आहे। ऐं हिते जेको मुसाफ़िर खानो असां ठारायो आहे उहो हिते लेडीज़ सां ठारायो आहे। उन लेडीज़ हिते अची वेहंदी आहे, हितां थींदो आहे उन हिसाब सां पुलिस हिते टिकेट करे वेठी आहे, ॾाढ करे वेठी आहे। अगरि असांखे कुझु बि थियो सुभाणे त उनजो ज़िम्मेवार SSP नवाब शाह ऐं नवाब शाही पुलिस हूंदी। कैमरामैन असगर चौहान सां गॾु जेकब न्यूज़।